दोस्तों उम्मीद आहे सब खुश हूंदव, खैरियत सां हूंदव। ऐं अॼु तव्हांजे लाइ शमन अली मीराली साहब जो एल्बम आहे 72। एल्बम जो टाइटल जेको ॾिनो वियो आहे सुहिणो साईं। हिन एल्बम जा 2 गीत सुठा आहिनि ऐं उहे मशहूरु आहिनि। हिन जा 2 गाना जेके मशहूरु आहिनि उन्हनि गाननि मां हिकिड़ो जेको आहे मुंहिंजी पसंदि जो गानो आहे मरहूम गुलाम कादिर घायल साहब जो गीत आहे। तोते कहिड़ो कयां भरवसो तो त इतबार टोड़े छॾियो। ज़बरदस्त गीत आहे ऐं तव्हां बि ॿुधो हूंदो। ऐं हिन में जेके ॿिया गीत आहिनि उहे एतिरा ख़ासि न आहिनि। ऐं तव्हांखे ज़रूरी ॻाल्हि ॿुधायूं त हीअ रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं हिन वीडियोनि में असां कोई बि गीत शामिलु नथा कयूं। ऐं हिन वीडियो में तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं त हिन एल्बम में कहिड़ा कहिड़ा गीत आहिनि, कहिड़नि शाइरनि जा गीत आहिनि ऐं हीअ एल्बम कहिड़े साल में आयल आहे। ऐं काफ़ी दोस्तनि खे जेको आहे न ख़बर न हूंदी आहे, गीत ॿुधल हूंदा आहिनि पर ख़बर न हूंदी आहे त बाबा हीअ गीत आहे ऐं हिन एल्बम जो गीत आहे। सिर्फ़ु इन कम खे माना ॾिसी करे इहो कमु कयो आहे। ऐं जीअं काफ़ी दोस्त गाना ॻोल्हींदा आहिनि यूट्यूब ते, उनखे न लभंदा आहिनि या उन्हनि खे ख़बर न हूंदी आहे त हीअ गानो कहिड़े एल्बम में आहे। बसि इहो ई मिड़ई थोरो कमु कयो आहे दोस्तनि खे जीअं पसंदि अचे ऐं थोरी मालूमात हुजे दोस्तनि खे। ऐं मालूमात एतिरी ख़ासि मुंहिंजी कोन हूंदी आहे पर जेतिरो थी सघंदो आहे ओतिरो कमु कंदो आहियां त जीअं का कमी पेशी न हुजे। पर काफ़ी एल्बम आहिनि उन्हनि में कमी पेशी अची वेंदी आहे पर कमेंट्स करे दोस्त ॿुधाईंदा आहिनि त हिन में तव्हां हीअ ग़लति चयो आहे, हीअ कमु हीअं आहे या हीअ एल्बम हीअं आहे या हीअ गानो माना सुठो आहे या हीअ गानो मज़े जो न आहे। अहिड़े हिसाब सां कमु कयूं था पिया, दोस्त बि साथ ॾियनि पिया, वॾी महिरबानी उन्हनि जूं। हाणे हलंदासीं हिन जे गीतनि ॾे त हिन जो पहिरियों गीत जेको लिखियो आहे वहीद हकड़े साहब लिखियो आहे गीत। कलाम सुठड़ो आहे, गीत जा ॿोल लिखिया अथईं मूंखे दिलि ॾे। ऐं उनखां पोइ आहे सैयद सागर शाह साहब जी शाइरी आहे सिंध जी मिट्टी। ऐं उनखां पोइ आहे मुमताज़ चांडे साहब जी शाइरी आहे, गीत जा ॿोल आहिनि नूरानी चहिरे में। उनखां पोइ आहे ॿियो गीत गुलाम कादिर घायल साहब जी शाइरी आहे, मरहूम गुलाम कादिर घायल तमामु बहितरीनु शाइर हुयो, कोथो कुंड में रोए। ऐं उनखां पोइ आहे हीअ थोरो ॾुख जो कलाम आहे, ख़ुदाया ॾुखियो वक़्तु कंहिं ते अचे न। उनखां पोइ आहे सैयद सिराज शाह जी शाइरी आहे, गीत जा ॿोल लिखिया अथईं वॼायो ताड़ियूं। उनखां पोइ आहे असगर खोसे साहब जी शाइरी आहे ऐं गीत जा ॿोल लिखिया अथईं तुंहिंजी जफ़ा जो वर। उनखां पोइ आहे ज़ुल्फ़कार मंगी जी शाइरी आहे, हीअ मशहूरु गीत हलियो ओ चंड जहिड़ी सोणी ओ मुंहिंजी दिलरुबा, इंडिया जी धुन ते आहे। उनखां पोइ आहे मरहूम गुलाम कादिर घायल जो पसंदीदा गीत आहे तोते कहिड़ो कयां भरवसो तो त इतबार टोड़े छॾियो। उनखां पोइ आहे सैयद सागर शाह जी शाइरी आहे, गीत जा ॿोल लिखिया अथईं अखियुनि सां मिलाए अखियूं। ऐं दोस्तो हिन एल्बम में एतिरी ख़ासियत न आहे। ख़ासियत ईअं चवंदा आहियूं त हाणे गीत घटि में घटि 5, 6, 8, 10 या सॼो एल्बम बि सुठो हुजे त ज़बरदस्त चइबो। जंहिंमें मशहूरु गीत 2 आहिनि त उहो एल्बम में ख़ासियत न आहे एतिरी। ऐं एल्बम हिकु मुख़्तसिर हलियो, एॾो ख़ासि घणो हलियो बि कोन। दोस्तो तव्हांखे वीडियो पसंदि आयो हुजे त लाइक ज़रूरु कंदा।